वेलकम बैक नाज़रीन। शाह साहब, तव्हां ॾिठो इमरान ख़ान साहब जेके हाणे ख़िताब कयो त ॾाढी उहा ई लैंग्वेज हुन इस्तेमालु कई जेका गुज़िरियल केतिरे वक़्त खां इस्तेमालु कंदो पर त इते ई रहंदासीं, नवाज़ शरीफ़ खे सॼी राति जेको आहे सो ड्रिॼाए ॾींदासीं। तव्हां सम्झो था त अञा बि उन्हनि जो एतिरो मोराल बुलंद आहे या किथां की उन्हनि खे अहिड़ा वाज़े इशारा मिली चुका आहिनि। ऐं ॿियो त इमरान ख़ान पंहिंजे बयान में इहो बि चयो, ख़ुर्शीद शाह ते तनक़ीद कंदे चयो त उहो वज़ीर आज़म जेके आहिनि सेक्रेटरी बणिजी वञनि। जी हाँ, हूअं त ख़ुर्शीद शाह साहब जी तमामु घणी रिस्पेक्ट कंदा आहिनि, पंहिंजो इमरान ख़ान कंदो आहे। ऐं जेके बि मुज़ाकरात हूअं हिन सॼे एपिसोड खां पहिरियों थींदा रहिया आहिनि उन में उनजी हिकिड़ी अहमियत रही आहे। बिल्कुलु। पर हाणे ॾिसो न, हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं तव्हां बिल्कुलु माहौल खे इन जेको पॉइंट ते खणी ईंदो त पोइ ऐं साम्हूं अवाम बि आहे, रोज़ तव्हांखे मीडिया जेका आहे उहा हिकिड़ी एक्सटेंडेड जेका एक्सटेंसिव जेका कवरेज बि ॾिए थी, त पोइ तव्हां सोचींदा आहियो त हाणे भला इहे सभु जेके आहिनि ठीकु आहे पंहिंजी जाइ ते, त इन्हनि खे इहो हूंदो आहे त हाणे सीरियस लेवल ते टॉक्स थियनि। ऐं इहो बि एक्सपेक्ट थी कंदा हूंदा त नवाज़ शरीफ़ साहब या शहबाज शरीफ़ साहब पाण हली अचे त असां बि माण्हुनि खे ॾेखारियूं, ॾिसो असां वटि हली आया, असां हिननि खे जेको आहे झुकाए विधोसीं। त हीअ हाणे हिननि जे लाइ इहो मैटर नथो करे त चहिरा कहिड़ा बि अचनि, हाणे हुननि जे लाइ मैटर इहो इहा ॻाल्हि थी करे त हाईएस्ट जेको रैंक आहे उहो को हिननि वटि अचे मुज़ाकरात करण लाइ, त पोइ असां सीरियसली कयूं। हाणे तव्हां ॾिसो न, ताहिरुल क़ादरी साहिब ॾे जेको वक़्तु वञे थो, ताहिरुल क़ादरी साहिब त कंहिंसां नथो मिले, उहो रहीक अब्बासी साहिबु आहे, काज़ी फैज़ साहिबु आहे, या जेके चौधरी शुजात साहिब आहिनि, या पंहिंजो मजलिस वहदतुल मुस्लिमीन जा जेके आहिनि राजा नासिर अब्बास साहिबु आहिनि, या हू जेको गवर्नर पंजाब अॻूणो हो खर साहिबु, त इहे माण्हू था मिलनि उन्हनि सां। त मतिलबु त लेवल हिकिड़ो हुननि मुक़ररु करे छॾियो आहे त अगरि हीअ लेवल हूंदो त हीअ माण्हू असांजा मुक़ररु आहिनि, अगरि हिन खां मथो लेवल हूंदो त असां ॻाल्हाइण लाइ तयारु आहियूं। त मां सम्झां थो इंतज़ारु आहे त को मथे लेवल जो माण्हू अची सघे थो। बिल्कुलु अञा, ऐं उहो चाहे सियासतदान हुजे, हुकूमती धुर हुजे या ॿी का धुर हुजे। मतिलबु जेकॾहिं अहिड़ी का धुर, माना हिननि अहिड़ो ऑप्शन रखियो आहे त का अहिड़ी धुर अची सघे थी जंहिंसां हू डायरेक्ट मुज़ाकरात कनि, उहे कामयाब थी सघनि था। ॾिसो, जॾहिं बि मुज़ाकरात थींदा आहिनि ॿिनि धुरनि जे विच में, हुन में हिकु हूंदा आहिनि त जेको सालसी का किरदार अदा करने वाले, सालसी जो किरदार या जे चइजे त गारंटोर हिकिड़ो हुजे, त उहो गारंटोर जेको आहे ज़रूरी न आहे त हुकूमत हुजे, ज़रूरी न आहे त माज़ी में असां अगरि वञूं त माज़ी जा जेके असांजा गारंटोर्स आहिनि उहे कॾहिं अमेरिका थी वेंदो, कॾहिं जेको आहे बर्तानिया थी वेंदो, कॾहिं जेको आहे हीअ असांजे मिडल ईस्ट जा जेके आहिनि शेख साहिब आहिनि, इन्हनि मौक़ो थी वेंदो। हिते मुज़ाकरात बि थिया आहिनि, तव्हां यादि हूंदो 2007 में जुलाई में जेके परवेज़ मुशर्रफ साहब मुज़ाकरात कया हुया बेनज़ीर भुट्टो साहिब सां अबू ज़बी में, त उहो कंहिंजे जेको आहे चवण ते थिया। त ईअं ई जेको आहे हींअर बि ज़रूरी न आहे त नवाज़ शरीफ़ साहिब जी कमेटी वञे त उहो गारंटर हूंदा, गारंटर कोई बि थी सघे थो। पोइ जंहिं ते हू एग्री थियणु चाहिनि, बहितर न आहे त उहे नाला ॿुधाइनि भई फलाणा माण्हू जेकॾहिं ज़िमो खणंदा त असां एग्री थियूं था। ॾिसो, हिन वक़्तु हले पई रिहर्सल, अञा जेको फाइनल राउंड आहे मां सम्झां थो त अञा बि परे आहे थोरो। हीअ जेका अॼु जी जेका सूरत हाल आहे, जेको इमरान ख़ान साहिबु चयो त अॼु राति जो असां जेको आहे आज़ादी जो जशन मल्हाईंदासीं, ॿियो हुन इहो बि डिक्लेयर कयो त हीअ जेको जीअं तहरीर स्क्वायर हुयो त हीअ जेको डी चौक खां ओरियो जिते बीठा आहिनि उहो हाणे आज़ादी स्क्वायर थी वियो आहे। हाणे हुनजी जेका हैसियत आइनी ऐं क़ानूनी, या सुभाणे वाक़ई हुते बोर्ड लॻो पियो हूंदो, हीअ कामयाबु थी विया मुज़ाकरात, या हिन जी ॻाल्हि अगरि ॿुधी थी वञे, मञी थी वञे, त छा वाक़ई उहो जेको हुते को बोर्ड असां ॾिसंदासीं आज़ादी चौक जे हवाले सां या न, उहो त ख़ैर हाणे बाज़ी ॻाल्हि आहे। पर हींअर हुननि जो कॉन्फिडेंस लेवल वरी हिकु दफ़ा वधी आयो आहे, ऐं उन कॉन्फिडेंस लेवल जो मां जेको सम्झां थो त हिकिड़ो त ॿिनि शयुनि ते उनजो जेको आहे न इनसार हूंदो आहे। हिकिड़ो अवाम जी ताक़त, अवाम जो समुंड, हिकिड़ो वॾो तइदादु अवाम जो, ऐं ॿिए नंबर ते जेके बैकडोर जेके ॻाल्हियूं हलनि थियूं उन में बि जेको आहे कहिड़ा इशारा मिली वेंदा आहिनि कॾहिं कॾहिं, त ठीकु आहे अगरि तव्हांजी ही डिमांड अगरि पूरी नथी थिए त भले ठीकु आहे तव्हां कयो। त उन में असां इहो ॾिठो आहे त जेको किरदारु विच में जेको DGISPR साहिब जी बि आई, त आर्मी चीफ साहिबु जेको आहे चयो आहे त मीनिंगफुल जेके हुजणु खपनि, माना मायने ख़ेज़ थियणु खपनि, त उहो मायने ख़ेज़ हाणे ॾिसणो पवंदो, असांखे ॻोल्हण जी कोशिशि कयूं था मायने ख़ेज़ कहिड़ी ॻाल्हि आहे। असां माठार अची वई हुई जॾहिं अॻवाणनि जी हिकिड़ी लैंग्वेज टोन जेका हुई सा साइलेंट थियणु लॻी हुई, या इन तरह एतिरो जोश न हुयो। जॾहिं हाणे ॿीहर जॾहिं ख़िताब थियो त बिल्कुलु हुन में कारकुननि जो जोश, पंहिंजे अॻवाणनि जी इन्हनि तक़रीरनि खे ॾिसी तव्हां सम्झो पिया त कारकुननि में हिकिड़ो नओं जोश उभरंदे ॾिठो वियो। ॾिसो, कारकुन जेके न मंझंदि जो त नज़र कोन पिया आया, हाणे हू विया वेंजी आया, मानी खाई आया, पंहिंजे घर वारनि सां फ़ोनुनि ते रिचार्ज बि कयो हूंदो, सभु कुझु हूंदो, हाणे ताज़ा दम थी आया आहिनि, त ज़ाहिर एनर्जी त आहे।
ॿियो हिकिड़ी ॻाल्हि असांखे असां खणी तनक़ीद हूअं बि कयूं था काफ़ी ॻाल्हियुनि ते जेके मुनासिब ॻाल्हियूं न आहिनि, पर हिकिड़ी ॻाल्हि इहा बि असांखे तस्लीम करणु घुरिजे त हीउ पहिरों भेरो आहे त एतिरो जेको डिघो अरसो जेको आहे हीउ निकिता आहिनि लाहौर मां पंहिंजे पंहिंजे इलाइक़नि मां, त असां सम्झोसीं त शायदि हीउ थकिजी पवंदा 3-4 ॾींहंनि में, पर उन्हनि खे जेको बि हलो रेस्ट बि अगरि वठंदा, पर इहो वॾी ॻाल्हि हूंदी आहे त रोज़ु साॻियो जेको आहे रिकॉर्डर पियो वॼे। इमरान ख़ान साहिब बि रोज़ु साॻी तकरीर थो करे, कादरी साहिब बि रोज़ु इहो हुक्मरान जे कढनि, ऐं कारकुननि खे बि का नई ॻाल्हि त ॿुधण में कोन थी अचे न, पर उन बावजूदु हू ॿुधनि था, बर्दाश्त कनि था, ऐं नारा बि हणनि था, पोइ कुझु थकिजी बि पवनि था, कुझु वापसि हलिया था वञनि, वरी पोइ ताज़ा दम थी मोटी था अचनि, वरी उते इमरान ख़ान साहिब का अहिड़ी ॻाल्हि करे थो, अंदाज़ अहिड़ो थो अपनाए ॼण त वरी का ॻाल्हि करण वारो आहे, पर वरी उहे फिरी गिरी उहे ॻाल्हियूं, पोइ विच में खणी रिपीटेशन आहे तक़रीबन जेके तकरीबन तव्हां ॿुधो, सवाइ हिकु ॿ शयूं नयूं जेके आहिनि पोइ विच में कनि था, जेको उन्हनि कारकुननि लाइ ब्रेकिंग न्यूज़ थी वञे, मीडिया लाइ। शाह साहिब सभई धुरियूं या सभिनी ॻाल्हियुनि खे ॿुधी आख़िर में सभई धुरियूं जेके आहिनि, जेके हिन वक़्तु आकड़ी जो किरदारु अदा करे रहियूं आहिनि, त उन्हनि जो इहो ई आहे जेको आहे सो कोशिशि उन्हनि जी इहा ई आहे त कंहिं बि तरीक़े सां पार्लियामेंट खे बचायो वञे, जमहूरियत खे बचायो वञे, हुकूमत खे बचायो वञे। तव्हां सम्झो था त अहिड़ो को रस्तो निकिरी सघे थो त जेको आहे सो पार्लियामेंट बि बची वञे, जमहूरियत बि बची वञे, हुकूमत बि बची वञे, ऐं जेके आहिनि से इन मसइले जो पुरअमन हल निकिरी सघे। तव्हां सम्झो था त अहिड़ी का सूरत हाल थींदे नज़र अचे थी? ॾिसो, अगरि अहिड़ी का सूरत हाल हुजे हा त अॼु जेको क़ौमी असैम्बली जो जेको इजलास थियो आहे उन में इहे धुआंधार तकरीरूं न थियनि हा। उन में असां जेके तकरीरूं जेको असां उन्हनि जो मतन पढ़ियो आहे या जेके असां ॾिसी सघिया आहियूं, उन में समूरियूं जेके धुरियूं आहिनि, मौलाना फज़ल रहमान खां वठी पीपल्स पार्टी शाज़िया मरी साहिबा जो काफ़ी अॼु धुआंधार तकरीर कई, ऐं उन्हनि चयो त असां जेको आहे न वज़ीर आज़म खे घर कोन मोकिलींदासीं, ईअं न थींदो। माना उन पार्लियामेंट जेका आहे हाणे वज़ीर आज़म जे पोयों बीठी आहे। इहा बि हिकिड़ी तारीख़ आहे, अॼु खां पहिरियों ईअं न थियो आहे त पंहिंजो समूरियूं जेके धुरियूं हुजनि, पार्टियूं हुजनि, चाहे ऑपोज़िशन वारियूं या जेके बि, उहे सभु वज़ीर आज़म जे पोयों अची बीहरनि हिकिड़ो त भई असां तव्हांखे काॾे कोन वञणु ॾींदासीं। हाणे उहो ज़ाहिर आहे उन्हनि खे पंहिंजो फेयर बि आहे, त अगरि ईअं थियो त थी सघे थो सुभाणे जेको आहे शायदि असां सां बि को जेको आहे प्रॉब्लम। शाह साहिब तव्हांजी ॻाल्हि कटींदसि, जस्टिस वजीहुद्दीन अहमद साहिब लाइन ते आहिनि, त उन्हनि सां ॻाल्हाईंदा। जी जी जी, अस्सलाम वालेकुम जस्टिस वजीहुद्दीन अहमद साहब। वालेकुम अस्सलाम। जस्टिस साहब, ये बताइएगा कि जो अभी सूरत हाल चल रही है इस्लामाबाद में, और दोनों तरफ पाकिस्तान अवामी तहरीक और पाकिस्तान तहरीक इंसाफ की तरफ मुज़ाकराती जो है टीम तश्कील दी गई है हुकूमत की, जो आपके साथ मुज़ाकरात करेगी, जो इमरान खान साहब के साथ मुज़ाकरात करेगी। तो आप क्या समझते हैं कि मुज़ाकरात किस पे होंगे, जबकि खान साहब ये कह रहे हैं कि हम आज रात आज़ादी का जश्न मनाएंगे, और हम जो है वो जब तक नवाज शरीफ साहब इस्तीफ़ा नहीं देते तब तक उन्होंने कहा मैं कंटेनर में ही रहूँगा, चाहे मैं अकेला रह जाऊँ और बेशक कोई भी ना हो, मैं इस पे अपना मुतालबा जो है वो मैं ज़रूर जो है वो तस्लीम करवा कर रहूँगा। आपका क्या कहना है? देखें, एक बड़ी तब्दीली हुई है, और वो ये है कि पहले तो खान साहब का स्टांस ये था कि जब तक के मियां नवाज शरीफ साहब इस्तीफा ना दें उस वक्त तक कोई बातचीत नहीं हो सकती जी। और जो रास्ता इनसे किया जा रहा था तो वो उस रास्ते को रिस्पॉन्ड नहीं कर रहे थे जी। अब नवाज शरीफ साहब का इस्तीफा जो है वो उनके जो 6 पॉइंट्स हैं उसमें पहले नंबर के ऊपर आ गया है। इसका मतलब ये है कि ये मसला जो इस्तीफे का है ये भी बातचीत के जरिए से तय होगा। अच्छा अच्छा, बहुत बड़ा फर्क है। अच्छा जज साहब, ये बताइएगा कि आज इमरान खान साहब की तरफ से एक बयान आया था जिस पे उन्होंने कहा था कि जी चूंकि सुप्रीम कोर्ट ने भी जो है वो नोटिस जारी किए हैं, तलब किया है अलामा साहब को भी और खान साहब को भी, तो उन्होंने कहा जी जो सुप्रीम कोर्ट फैसला करेगी हमें वो मंजूर होगा। तो ये अचानक से सुप्रीम कोर्ट की तरफ मामला ले गए खान साहब, फिर वापस वो कह रहे हैं कि जी ये आज हम जो है वो वज़ीर आज़म साहब को घर तो ज़रूर हम भेजेंगे। तो ये ज़रूरत क्यों पेश आई थी बीच में? देखें, सुप्रीम कोर्ट ने नोटिस इशू किए हैं और गालिबन कल की तारीख के लिए किए हैं जी। तो जाहिर है कि सुप्रीम कोर्ट की भी ये जिम्मेदारी बनती है कि वो आइन और कानून की बालादस्ती इस्टेब्लिश करे। और सुप्रीम कोर्ट के नेक्स्ट डोर ये धरने चल रहे हैं
تو مجھے یقین ہے کہ سپریم کورٹ میں جو کارروائی ہوگی وہ پازیٹیو کارروائی ہوگی اچھا اور اچھی ہی امید کرنی چاہیے. اچھا جی صاحب، اگر سپریم کورٹ جو ہے وہ ان پہ دونوں پر جو ہے وہ ان کو پابند کرتی ہے کہ جی آپ مہربانی برائے مہربانی ریڈ زون کو چھوڑ کر چلے جائیں اور اس کو ختم کریں، یہ پبلک آرڈر بڑا جو ہے ڈسٹرب ہو رہا ہے اور لوگوں کی زندگی جو ہے مفلوج ہوئی ہے، بزنس سینٹرز جو ہیں وہ بند ہیں، اسکول بند ہیں، تو پھر اس میں کیا آپ جو ہے وہ یہ تحریک انصاف یا پاکستان عوامی تحریک اس کو کس نظر سے دیکھے گی؟ کیا چلی جائے گی واپس احترام کر کے؟ دیکھیں، سپریم کورٹ کا آرڈر تو فائنل آرڈر ہوتا ہے، لیکن وہ آرڈر بھی سبجیکٹ ٹو ریویو ہوتا ہے. لیکن میں سمجھتا ہوں کہ پولیٹیکل معاملات میں سپریم کورٹ غالباً اس نوعیت کا آرڈر پاس نہیں کرے گی. اچھا ایک آخری سوال جس صاحب، وہ یہ کہ اس وقت جو موڈ اور مزاج جو ہے خان صاحب کا، وہ تو پر امید نظر آ رہے ہیں کہ جی بس کوئی تبدیلی، جیسے وہ اپنی تقریروں میں کہتے بھی ہیں کہ تبدیلی آ نہیں رہی، تبدیلی آ چکی ہے، اور وہ کارکنان بھی جو ہیں وہ بھی پہنچ گئے ہیں واپس اور سارا معاملہ چل رہا ہے. تو ہم کیا کب تک کوئی بریک تھرو کی امید کر سکتے ہیں؟ کیا یہ معاملہ 2-3 دن آگے جائے گا، یا آج رات آزادی کا جو جشن انہوں نے کہا ہے منائیں گے تو وہ ویسے ہی بات ہوگی، آزادی واقعی مل جائے گی؟ میں سمجھتا ہوں کہ یہ معاملات جو ہیں 48 گھنٹے کے اندر اندر ان کو سارٹ آؤٹ ہونا چاہیے جی. اور غالباً سیریس ایفرٹس شروع ہو چکی ہیں. اچھا جو بھی اسٹیک ہولڈرز ہیں انہوں نے اس پوزیشن کو واضح کر دیا ہے کہ ان معاملات کا حل اور ارلی سولوشن بہت اہم ہے. اچھا جی، بہت شکریہ جسٹس وجید الدین احمد صاحب ہم سے بات کرنے کا. شاہ صاحب، وزیر الدین صاحب جیکا ॻाल्हि कई त हाणे एफर्ट्स जेके आहिनि से वरिती पियूं वञनि यकीननि मामले जो सीरियस, त तव्हां सम्झो था वाकई हाणे हल निकिरी सघे थो हिन मामले जो, वधीक हिन खे जेको आहे सो वक़्तु न ॾिनो वेंदो? ॾिसो, जस्टिस वजीद उद्दीन अहमद साहब जेके आहिनि, हिकु त रिटायर्ड चीफ जस्टिस बि आहिनि ऐं हुन सां गॾोगॾु कानूनदान आहिनि ऐं जेका हिन जी जेका कोर कमेटी आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी, उन जा मेंबर बि आहिनि. ऐं जॾहिं बि के अहिड़ी मुशावरत वारो अमल हूंदो आहे त उन में जस्टिस साहब जो जेको आहे ज़रूरु शामिलु हूंदा आहिनि सलाह मशवरे में. ऐं हींअर जेका जस्टिस साहब ॻाल्हि कई आहे त ईंदड़ जेके 48 कलाक आहिनि उहे तमामु इम्पोर्टेंट आहिनि. हुननि इहो बि ॿुधायो आहे त सीरियस जेके एफर्ट्स आहिनि संजीदगी सां मतिलबु हाणे मामलनि खे जेको आहे वरितो थो वञे. ऐं ॿियो हिकिड़ो इशारो हुननि ॾिनो आहे त जेको डायलॉग्स जेके थियनि था, मुज़ाकरा जेके थियनि था, नेगोसिएशन्स थियनि थियूं, उहे उन जे ज़रिए ई, ॻाल्हियुनि जे ज़रिए ई इस्तीफ़ा जी जेका आहे ॻाल्हि साम्हूं अची सघे थी. त मतिलबु ऑप्शन जेको आहे उहो हिननि को नाहे छॾियो, को नाहे ॾिनो हुननि खे, ऐं उन्हनि इहो चयो आहे त बसि इहो इन ते असांजो डेडलॉक आहे, इहो ख़तमु न थींदो. ऐं इहा ई ॻाल्हि असां खे काज़ी फैज़ साहब बि ॿुधाई, जेके पाकिस्तान अवामी तहरीक जा जेके इंफॉर्मेशन सेक्रेटरी आहिनि, उन्हनि बि इहा ई ॻाल्हि चई आहे. त इशारो माना ॿिन्हिनि पासनि सां साॻियो ई आहे. आर्मी चीफ बि 2 ॾींहं अॻु में जॾहिं वज़ीर आज़म साहब सां मुलाक़ात कई त इहा ई ॻाल्हि कई त हुकूमत हिकु क़दम पोइ ते हटे. ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त जे अगरि नवाज़ शरीफ़ साहब खे बि अगरि घर वञिणो आहे त घटि में घटि हू इस्तीफ़ा कोन ॾींदो. ऐं हू माना ईअं न कंदो त हिकिड़ो मिसाल बसि मां इस्तीफ़ा ॾियां, मां बेबस बणिजी वियो आहियां. त इहो हुन जे लाइ बि त हिकिड़ो मसइलो आहे न. हा, वेंदो छॾे त मज़लूम हूंदो, ऐं हीअं अगरि कढियो थो वञे फोर्स बाय फोर्स तॾहिं बि मज़लूम हूंदो. ईअं न आहे त उहो मज़लूम न हूंदो, बाक़ाइदा उहो मज़लूम थींदो. सियासी जेको आहे वॾो हुन जे मथां हिकिड़ो अची वेंदो त भई हिनखे शाबस आहे, हिन बग़ैर गोली हलाए, बग़ैर लाठी चार्ज कराए, आंसू गैस जेके आहिनि इहे सभु ॻोढ़ा गैस जेके फायर कराए बग़ैर, ऐं कंहिं बि कशीदगी जे बग़ैर जेको आहे घरे हलियो वियो. त उन में त इमेज जेको बहितर थींदो उहो त मियां साहब जो ई थींदो. पर हू इहा बि ॻाल्हि आहे, ईअं हथियार कोन फिटा कंदो जल्दी, सरेंडर कोन कंदो. ॾिसो, ऑप्शन इहो आहे त हू चवंदो ठीकु आहे, को अहिड़ो तरीक़ो कयो जंहिंमें घटि में घटि मां त ईअं कोन थो वञा, पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे. पोइ सफ़ा जॾहिं मामिलो अची मथो अची बीहंदो त उन में मियां साहिबु चवंदो भई ठीकु आहे, हाणे मां मुल्क जी ख़ातिर
त मुल्क मुंहिंजे लाइ जेको आहे वधीक इम्पोर्टेंट आहे। जीअं तव्हां ॾिसो न घेरो तंग कयो वियो पंहिंजो परवेज़ मुशर्रफ साहिब जे, जॾहिं हू सदर हुयो ऐं पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई, त आसिफ ज़रदारी साहिब जेको गवर्नर हाउस लाहौर में जेको आहे सलमान तासीर साहिब सां ॿी जॻह स्पीच कई, त उन में नारा लॻा हुया ऐं घेरो तंग कयो, त अची हुन छा चयो न मुल्क जे मुफ़ाद में, ऐं जेको ईंदो आहे उहो इहो चवंदो आहे त वेंदो आहे, सॉरी जेको ईंदो आहे न जेको वेंदो आहे उहो चवंदो आहे त मां मुल्क जे मुफ़ाद में, मुल्क जो मुफ़ाद जेको आहे उहो ॾिसूं हिन भेरे अला करे को मुल्क जो मुफ़ाद जेको आहे साम्हूं अची वञे। नाज़रीन, ख़ुसूसी ट्रांसमिशन जो सिलसिलो जारी रहंदो, पर वक़्तु थियो आहे न्यूज़ ब्रेक जो। हलूं था न्यूज़ स्टूडियो ॾांहुं। सिंध टीवी न्यूज़ जी ख़ुसूसी ट्रांसमिशन में हिकु भेरो ॿीहर भलीकार। नाज़रीन, ताज़ा तरीन इतलात इहे आहिनि त सिराजुल हक़ साहब इमरान ख़ान सां मुलाक़ात लाइ पहुची वियो आहे। हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ताज़ा तरीन अपडेट्स इहे आहिनि त सिराजुल हक़ साहब इमरान ख़ान सां मुलाक़ात लाइ पहुची वियो आहे। शाह साहब, कीअं था ॾिसो ज़ोरो शोर सां जेके राब्ता जारी आहिनि, कोशिशूं कयूं पियूं वञनि, छा वाकई को नतीजो निकिरी बि सघंदो? अञा ताईं जेके आहिनि से नाउमीदी वारी जेका कैफ़ियत आहे उहा नथी सघे, आख़िरी वक़्त ताईं चई सघिजे थो त उमेद जो दामन नथो छॾे सघे। ब्रेक में वञण खां पहिरियों असांजी ॻाल्हि थी हुई जस्टिस रिटायर्ड वजूद्दीन अहमद साहिब सां, जिन चयो त उहे संजीदगी सां हाणे मामला अॻिते वधी रहिया आहिनि, 48 कलाक इम्पोर्टेंट आहिनि। हाणे 48 कलाक त ख़ैर ॾींहंनि जे हिसाब सां त 2 ॾींहं था बीहनि, पर हींअर जेके मुज़ाकरात ॾिसो, ईअं न आहे त मुज़ाकराती कमेटी जेका आहे उहे अची वई ऐं हुननि मुज़ाकरात कया, हुननि ॻाल्हायो ऐं फ़ौरन सां जेको आहे इमरान ख़ान सम्झो त ठीकु है भाई, ठीकु है, हम सब मान गए, हा भाई मुबारक हो, मिठाई बांट दो, सब हो गया, ईअं न थींदो। इन में ज़रूरु हू छा पंहिंजी स्ट्रेटजी जेका आहे रखंदो, हू चवंदो, हुनजी बि कोशिशि हूंदी त जेतिरो मामिलो जल्दी हाणे ख़तमु थिए, पर ईअं हू बि तकड़ि न कंदो त कंहिं अहिड़ी ॻाल्हि ते हू बि राज़ी थी वञे जिते हू बि मुशावरत कंदो। हू बि ही जेके हाणे सिराजुल हक़ साहिब जेको पहुतो आहे हुन वटि, त सिराजुल हक़ साहिब जेके ॻाल्हियूं रखंदो हुनजे आॾो, ऐं सिराजुल हक़ साहिब जी हिकिड़ी मंझंदि जो जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई, जंहिंमें हुन वरी इहो तजवीज़ूं ॾिनियूं, उहो वीचारो तजवीज़ूं ॾींदो थो अचे काफ़ी ॾींहंनि खां, त उन में ॾिसणो पवंदो त उन तजवीज़नि खे ते अमल केरु कराईंदो, या इमरान ख़ान साहिब उन तजवीज़नि खे कीअं थो ॾिसे, संजीदगी सां ॿुधे थो या उनखे कंसिडर करे थो। उनखां बाद में ही ख़िताब कंदो इमरान ख़ान साहिब, वरी लही वेंदो कंटेनर में हेठि ऐं मुशावरत शुरू करे छॾींदो पंहिंजे जेके दोस्त आहिनि, ऐं वरी उन्हनि दोस्तनि खे चवंदो त हाणे अॻियां तव्हां अॻियां वञी मुशावरत कयो जिते मुशावरत तव्हांजी हले पई, ऐं ही मैसेज जेको आहे जेके मुंहिंजूं डिमांड्स आहिनि या असांजूं डिमांड्स आहिनि, माना हुननि जूं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जूं, उहे वाज़े करे अचो। इहो हलंदो, सुभाणे बि हलंदो, राति मतिलबु ॻाल्हियुनि जा मुख़्तलिफ़ दौर थींदा अञा नथो चई सघे त हाणे जेके गॾिजाणी थियूं आहिनि, ॻाल्हियूं थियूं आहिनि, हिकु फाइनल वेंदियूं। मां नथो सम्झां, मतिलबु हिन वक़्तु जेको आहे मूंखे नथो लॻे त शायदि हुकूमत सही माना में गुज़िरियल 3 कलाकनि में जेको थ्रू आउट असांजो ही एपिसोड असां ॾिठोसीं, त हिन पूरे एपिसोड में गुज़िरियल 3 कलाकनि में हुकूमत बाक़ाइदा हाणे संजीदा नज़र आई आहे। ऐं संजीदा छो नज़र आई आहे, छो उन्हनि खे चयो वियो आहे त संजीदा थियो ऐं मायने ख़ेज़ जेके आहिनि ॻाल्हियूं कयो। शाह साहब, हुकूमत जो संजीदगी जो रवैयो कुझु ॾींहंनि खां जेको आहे सो नज़र अची रहियो हुयो। वज़ीर आज़म साहब पंहिंजनि वज़ीरनि खे बि मना करे छॾियो त अहिड़ी का लैंग्वेज या इन तरह जा बयान जेके आहिनि हुकूमत जे नुमाइंदनि तरफ़ां न ॾिना वञनि, पर तव्हां सम्झो था त हीउ जेको पहिरियों मुतालबो ॿिन्ही धुरियुनि तरफ़ां कयो वियो आहे वज़ीर आज़म जे इस्तीफ़ा जो, इन ते कीअं इन्हनि जूं ॻाल्हियूं थींदियूं, इन ते कीअं एग्री थी सघनि था, छा इन जो राज़ीनामो कीअं थींदो, ऐं इन खां सवाइ हीअ ॻाल्हियूं करण लाइ एग्री बि कोन्हनि की? जीअं त वरी मां उन्हनि जी ॻाल्हि खे कोट कंदुमि, वज़ीर अहमद साहिब जी ॻाल्हि जेका हुई, त हुननि इहो चयो त हाणे डायलॉग्स में ई रेज़िग्नेशन जी ॻाल्हि साम्हूं ईंदी ऐं दायरा उन तां ई दस्तबरदार कोन थींदा। ऐं मौक़िफ़ जेको हिननि जो आहे, जीअं असां पाकिस्तान अवामी तहरीक सां बि ॻाल्हि कई त हिकिड़ो कैटेगोरिकली मां हुननि खां पुछियो त तव्हां इहा ॻाल्हि ॿुधायो त इन तो तव्हां पोइ त न हटंदो, त हुननि चयो हाणे सवाल ई पवंदो हुते। ऐं इहो ताहिरुल क़ादरी साहिब जी जेका स्पीच हुई, थोरी देरि पहिरियों ताईं मां हाणे थोरो ट्विटर खे बि थोरो ॾिठो ब्रेक में, त उन में बि जेके अपडेट्स अचनि पियूं उन में इहो थो अचे त ताहिरुल क़ादरी साहिब त हाणे चवे थो त -1 जी ॻाल्हि ते बि असां न आहियूं। हाणे असां अञा हिकिड़ो वॾो ॾिसो न, हिन जा मुतालबा जेके आहिनि उहे
स्टेबल हिकिड़ा नथा अचनि साम्हूं. ही कॾहिं नंढी डिमांड था कनि, वरी कॾहिं वॾी था कनि, वरी था कनि, वरी अञा वॾी था कनि. जंहिं विच में माइनस नवाज़ शरीफ़ फार्मूले जूं ॻाल्हियूं बिल्कुलु हुन वक़्तु हुयो त भई नवाज़ शरीफ़ इस्तीफ़ा ॾे. हाणे ताहिरुल काज़ी साहिबु चए थो त अगरि नवाज़ शरीफ़ इस्तीफ़ा थो ॾे त उन जी जाइ ते परवेज़ रशीद अची वेंदो. जे हलो उहो नथो अचे त एहसन इक़बाल अची वेंदो. एहसन इक़बाल साहिबु अगरि न आहे त पोइ ख्वाजा साहब तरफ़ी खे ठाहिजंदा. त उहो चए थो त हाणे पूरी पार्लियामेंट वञे. ऐं इहा ई ॻाल्हि असां हुनजे नुमाइंदनि सां ॻाल्हाईसीं जॾहिं हाणे थोरी देरि पहिरियों बीपर ते हुया, त उन्हनि इहा ई ॻाल्हि कई त असेंबलियूं जेके आहिनि, चारई सूबाई असेंबलियूं डिज़ोल्व कयूं वञनि, क़ौमी असेंबली डिज़ोल्व कई वञे, सभु मामलात ख़तमु, हिकिड़ी कंसेंसस गवर्नमेंट अचे, उहे इस्लाहात आणे, उहे जेको हुनजो एजेंडा जेको एतिरे ॾींहंनि खां तकरीरनि में बि चवनि पिया. त विच में असांखे हिकिड़ो ख़ाल नज़र आयो या हिकिड़ो हिननि स्पेस आउट ही करे विया हुया. ॾिसो कल्ह राति खां वठी अगरि असां हिननि खे थोरो जाइज़ो वठूं, कल्ह राति खां वठी ख़ासि करे पाकिस्तान अवामी तहरीक स्पेस आउट करे वई. हाणे वरी वापसि अची उहे साॻे हुन टोन में अची विया आहिनि, साॻे मूड ऐं मिज़ाज में अची विया आहिनि. थी सघे थो त हिननि जी अंडरस्टैंडिंग थोरी इमरान ख़ान साहिब वारनि सां थोरी ॻाल्हि ते फिटी वई हुजे, जेका हाणे मामलात उन्हनि जा बि पाण में शायदि तइ थी विया. पर शाह साहब, जमहूरियत जूं हामी जेके सियासी धुरियूं आहिनि, जेके हिन वक़्तु एक्टिव रोल प्ले करे रहियूं आहिनि, उहे कहिड़ो घस वठंदियूं, उन्हनि लाइ कहिड़ो रस्तो वञी बचे थो? छो त इलेक्शन जे जेके नतीजा हुआ उन्हनि ते तहफ़ुज़ात सभिनी पार्टियुनि खे हुआ, पर कंहिं बि पार्टी इहो तरीक़ो, इहो रस्तो त न अपनायो. ॾिसो मुख़्तलिफ़ पार्टियुनि मुख़्तलिफ़ दौर जेके असांजा माज़ी जो जेको दौर गुज़रिया उन में तरीक़ा त इलाही इन्हनि अपनाया आहिनि, उन में को शक न आहे. अगरि असां मतिलबु घणो पोइ ते नथा वञूं, इलाही मुंहिंजो ख़्यालु आहे टाइम असां वटि एतिरो कोन्हे, पर 88 खां पोइ था अचूं, 88 खां पोइ त बेनज़ीर भुट्टो साहिब जी हुकूमत जेका आहे उहा कीअं हटाई वई. उनखां पोइ IJI फॉर्म थी. तव्हां यादि हूंदो असगर ख़ान केस त सॼो आहे त हुन में किन किन सियासतदाननि पैसा वरिता ऐं किन किन सियासतदाननि कहिड़ो हुन में किरदारु अदा कयो. उनखां बाद में वरी जॾहिं गो बाबा गो जी तहरीक अची वई, जंहिंमें ग़ुलाम इसा ख़ान खे घर मोकिलिणो हुयो. बेनज़ीर भुट्टो साहिबा जी जेका हुकूमत जेका आहे पीपल्स पार्टी जी जेका आहे 93 वारी, उनखां बाद में तव्हां ॾिसो त वरी उनजो ख़ात्मो कीअं थियो. उन जो ख़ात्मो अहिड़ो थियो त पीपल्स पार्टी क़ौमी असेंबली 17 सीटनि ते अची वई न. त उहो वरी नवाज़ शरीफ़ साहिबु जेको आहे 2/3 मेजोरिटी जेको आहे उन में अची वियो, अमीरुल मोमिनीन वारे हुन में अची वियो. वरी उनखां पोइ मुशरफ जॾहिं टेक ओवर कयो मुशरफ साहिबु, त उन में मामला ॾिसो इन्हनि हिक ॿिए खे काफ़ी सतायो आहे, काफ़ी इन्हनि जेको आहे इमोरली हिननि कोशिशूं कयूं त हिक ॿिए खे. पर हाणे ही मिच्योर थिया आहिनि, ज़ाहिर आहे हिननि एतिरा जेके तकलीफ़ूं काटियूं आहिनि. ज़रूरु नवाज़ शरीफ़ साहिब लाइ बि को सोलो न हुयो त वज़ीर आज़म हाउस मां डायरेक्ट हिकिड़ो जेल में पहुची वञे. उनखां बाद में वरी जेको आहे उनखे घर हितां पाकिस्तान मां उनखे बेदख़ल कयो वियो. उहो एतिरा साल ॿाहिरि रहियो, ॿाहिरि ईअं शाही महल में भले तव्हां रहो, पर पंहिंजी अगरि हाकमियत न हुजे त पोइ इहो ज़ाहिर आहे हिकिड़ो ॾुखियो थींदो आहे कंहिंजो महिमान थी रहणु. ऐं ईअं ई पीपल्स पार्टी बेनज़ीर भुट्टो साहिबा या आसिफ अली ज़रदारी साहिब बि जेको आहे जेल काटिया ऐं तकलीफ़ूं ॾिठियूं. त हाणे ही जेके पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि उन्हनि खे हाणे सम्झ में अची विया त माज़ी जा जेके असांजा एक्सपेरिमेंट्स हुया या तजुर्बा हुया उहे हाणे हींअर असां अफोर्ड नथा करे सघूं ऐं हिक ॿिए खे असांखे सपोर्ट ॾियणी आहे. पर इहा हाणे वरी जेके ही धुरियूं आहिनि इहे एतिरियूं एक्सपीरियंस कोन्हनि हिन हवाले सां. जीअं त पाण हिन ते पहिरियों बि तबसरो करे चुका आहियूं त हिननि ऐं ॿियो वरी थोरो डायनेमिक्स पॉलिटिक्स जी चेंज बि थी वई आहे न. हाणे त जेको आहे हर शइ ब्रेकिंग न्यूज़, टिकर्स ऐं जेके आहिनि इंडिपेंडेंट जेके चैनल्स आहिनि, मीडिया चैनल्स आहिनि, वरी हाणे त ॾिसो लेटेस्ट टेक्नोलॉजी ड्रोन कैमराज़ अची विया आहिनि. त हर शइ जेका आहे उहा काफ़ी फास्ट ट्रैक थी वई आहे. अॻे हिकिड़ो बयानु अख़बार में छपजंदो हो, चाहे काई बि अख़बार हुजे, त उहो जेसि ताणी हूंदो अख़बार में प्रिंट थियणु 2 ॾींहं गुज़री वेंदा ऐं जेका डेवलपमेंट हूंदी उहा हिकिड़ी प्रोलॉन्ग्ड हूंदी, डिलेड हूंदी. हाणे त तव्हां कल्ह अगरि असां जाइज़ो वठूं सुबुह खां वठी हिन महिल ताईं, तव्हां ॾिसो केतिरियूं डेवलपमेंट्स थियूं आहिनि, तव्हां ॾिसो केतिरा बयान तब्दील थिया आहिनि, तव्हां ॾिसो केतिरियूं मुज़ाकराती कमिटी में माण्हू निकिता, आया, शामिलु थिया, मुख़्तलिफ़ डिमांड साम्हूं आयूं पॉलिटिकल पार्टीज़ जूं. हिननि अॻुवाणनि इन दौरान केतिरियूं तकरीरूं कयूं आहिनि, कंटेनर ते घणा दफ़ा चढ़िया आहिनि. त इहे सभु डेवलपमेंट्स आहिनि, फास्ट हिकिड़ो माहौल थी वियो आहे. त हिन में तव्हां एक्सपेक्ट करे था सघो त पॉलिटिकल पार्टीज़ कोशिशि कंदियूं त आख़िरी वक़्त ताईं हिन मामले खे जेको आहे असां रोकियूं ऐं हू धुरियूं जेके आहिनि हू बि कोशिशि कंदियूं त पंहिंजे मुतालबात खे असां तस्लीम कयूं. शाह साहिबु, असां वटि रोडनि रस्तनि जी जेका सियासत आहे, धरणा हणणु, एहतजाज करणु, छा उहा एतिरी पावरफुल थी वई आहे? ऐं जेकॾहिं मियां साहिब वटि को ॿियो रस्तो नथो बचे त तव्हां सम्झो था मुस्लिम लीग नून जो फ्यूचर छा थींदो? हिकिड़ी मज़लूम जेका आहे सा पार्टी बणिजी अवाम जी वधीक सपोर्ट हुनखे हासिलु थी सघे थी?
ॾिसो जेके धरणनि जो या एहतजाज जो या लॉन्ग मार्च जो या कंहिं ॿी सूरत जो असरु त बहरहाल थींदो आहे, पर असरु तॾहिं थींदो आहे जॾहिं तव्हां ओड़े तरीक़े सां उनखे ऑर्गेनाइज़ कयो ऐं तव्हां सां मास जेका सपोर्ट हुजे पब्लिक जी उहा तव्हां सां गॾु हुजे, ई छड़ी तव्हांजी डिमांड न हुजे पर सभिनी जी डिमांड हुजे। मसइलो इहो आहे त असां वटि हींअर जेको मौजूदा सूरत हाल आहे उन में कुझु अॻुवाणनि जा ज़ाती बि पंहिंजा ख़्याल आहिनि न, उन में ज़रूरी न आहे त हर उन जे एजेंडा जो जेको उन जो जेको शिक आहे उन ते कुल जेके क़ौम हुजे उहो मुतफ़िक़ हुजे। तव्हां यादि हूंदो त 1999 में हिकिड़ो उॿावड़े में जेको आहे धरणो लॻो हुयो, बेनज़ीर भुट्टो साहिब जी क़यादत कई हुई, तॾहिं ही मुस्लिम लीग नून वारा जेके इक़्तिदार में हुया ऐं उन वक़्तु इहा ॻाल्हि साम्हूं आई हुई त जेको इहो थल कैनाल ऐं कालाबाग डैम जे हवाले सां त उन में तव्हांखे यादि हूंदो त उहो पोइ कामयाबु हिकिड़ो थियो, उन में बेनज़ीर भुट्टो साहिब जेको आहे डिमांड कई ऐं पोइ वरी नवाज़ शरीफ़ साहिबु उनखे इहो फ़ैसिलो कयो त ठीकु आहे असां तव्हांजी ॻाल्हि खे मञूं था, असां इहो न कंदासीं। त मुतालबा जेके आहिनि तस्लीम थींदा आहिनि, इन में बिल्कुलु थींदो आहे। ईअं ई ॿिया बि चीफ जस्टिस साहिब जी जेका हुई, शाह साहब माफ़ कजो तव्हांजी ॻाल्हि कटियां थी, ज़फ़र हिलाली साहब असां सां लाइन ते आहिनि, तव्हां उन्हनि खां सवाल कंदो। जी जी जी, अस्सलाम वालेकुम ज़फ़र हिलाली साहब। जी वालेकुम सलाम। ज़फ़र हिलाली साहब, आज आपकी प्रेडिक्शन हम चाहेंगे कि कल आपने कुछ बातें बताई थी और लगता यूं ही है कि जो कल आपने बातें बताई थी उसी तरफ मामला जा रहे हैं। अच्छा जी, फरमाइए क्या सवाल है आपका? जी, मैं आपसे ये पूछना चाह रहा हूँ कि कल आपने हमारी स्पेशल जो खुसूसी ट्रांसमिशन है उसमें कुछ बातें कही थी और हमें लग रहा था कि आज हमने कुछ मामला देखे, सारी दिन की डेवलपमेंट्स देखी तो हमें लगा कि नहीं ऐसी बात नहीं है, लेकिन अभी दोबारा से दोनों जो ग्रुप्स हैं दोनों अतराफ से जो है वो वही फायरिंग और शेलिंग का सिलसिला जारी है, अल्लामा तारुल कादरी साहब की तरफ से भी और इमरान खान साहब की तरफ से, और दोनों पुरउम्मीद हैं और दोनों अभी भी जो है वो अपने मुतालबात पे डटे हुए हैं। तो आप क्या कहते हैं कि ये हुकूमत की तरफ से जो मुज़ाकराती टीमें भेजी गई हैं, ये क्या मायने खेज होगी बात या नहीं होगी? देखिए, आपसे मैं ये पूछना चाहता हूँ, समझे कि उन्होंने किसी चीज पे एग्री कर लिया जी, कि गारंटी क्या है कि वो इम्प्लीमेंट होगा? बिल्कुल मिसाल के तौर पे अगर उन्होंने कोई चीज भी राजी कर लिया, बातें ये हो रही है कि शहबाज शरीफ साहब इस्तीफा शायद दे दें और वो इलेक्शन कमीशन के वो मामले और रूल्स के बाद में काम करने हो जाए, तो वो पूरा उनका नहीं मकसद होता है। जो लोग आ रहे हैं वो चाहते हैं शहबाज और नवाज शरीफ साहब दोनों जाएं। जी, मगर चलिए, अगर ऐसा कुछ हो जाता है, ये एक दफे इन पे जब जो गवर्नमेंट पे प्रेशर जो है वो पार्लियामेंट स्क्वायर का खत्म हो जाता है, तो फिर क्या होगा? माने उसके बाद तो कुछ भी हो सकता है ना जी। उसके बाद जो अग्रीमेंट हुई है उस पे हर कंडीशन पे इम्प्लीमेंट, कंट्रोवर्सी हो जाए, पता नहीं क्या क्या हो सकता है उसके बाद। अच्छा, मेरे ख्याल में इन लोगों को, जो लोगों ने इतनी तकलीफ ली है और इतना ये सब किया है, मेरे ख्याल में फैसला कुन उनको दी आउटकम शुड बी वन कि वो कॉन्फिडेंट है और जो वो चाहते हैं। अगर कंसीड भी करना है तो कौन गारंटी करेगा कि वो होगा, मिसाल के तौर पे। और मेरा अपना ख्याल है बहुत सारे सोल्यूशन है। मिसाल के तौर पे अगर ये दोनों भाई स्टेप डाउन करें, इसका मतलब नहीं है कि उनका पार्टी पावर में नहीं है। इसका मतलब है कोई और को बना दे, किसी और को इलेक्ट कर दें और वो भी फिर भी PMLN का प्राइम मिनिस्टर होगा। बाहर बैठ के शायद ये फिर भी इन्फ्लुएंस कर सकते हैं। तो ये तरीका है। दूसरा, मैंने बहुत सारे हैं, मगर एक्चुअली बात ये है कि ट्रस्ट बिल्कुल ही नहीं है और नवाज शरीफ साहब जो हैं वो स्टेप डाउन करने के इनकार किया हुआ है। अच्छा ज़फ़र हिलाली साहब, अभी अल्लामा तारुल कादरी साहब की हमने स्पीच की कुछ झलक हमने देखी और कुछ हमने ट्वीट्स भी देखे हैं। उस पर उन्होंने आज एक और नई डिमांड की है। उन्होंने कहा है कि मामला सिर्फ यहीं पे नहीं थमेगा, यही नहीं रुकेगा कि नवाज शरीफ साहब जो हैं वो इस्तीफ़ा दे दें या शहबाज शरीफ साहब दे दें। वो कह रहे हैं कि अगर वो इस्तीफ़ा देते हैं तो परवेज़ रशीद साहब आ जाएंगे, अगर उनको नहीं बनाते तो एहसन इकबाल साहब प्राइम मिनिस्टर बनेंगे। और आप वाली बात कि वही उनका जो है हुकूमत तो उन्हीं की रहेगी, पीछे से जो है वो सारा जो है वो कंट्रोल तो उन्हीं के पास होगा। तो वो कह रहे हैं कि इस अभी पार्लियामेंट को डिसॉल्व कर दें, चारों सूबाई असम्बलियों को डिसॉल्व कर दें और एक नेशनल कंसेंसस की जो गवर्नमेंट है उसको फॉर्म किया जाए और उसमें इस्लाहात लाई जाए। अब वो अपने मुतालबे पे कायम है दोबारा से। हाँ ठीक है जी, ये मतलब है इनका मैक्सिमम डिमांड पे कुछ चेंज नहीं हुआ है, कुछ इन्होंने पीछे नहीं हटे हैं, तो ये उनकी मर्जी है।
जी सही कह रहे हैं आप, ये फिर स्टैंड ऑफ जो है वो बिल्कुल कंप्लीट है और टोटल है, ब्लैक एंड व्हाइट है, कोई ग्रे है ही नहीं। अच्छा, इस सूरत में आप क्या समझते हैं कि अगर मिसाल के तौर पे इस वक्त अभी हम जो है समझ रहे हैं कि कहीं ना कहीं बात तो जो है फैसला साज घड़ी की तरफ जा रही है आहिस्ता आहिस्ता, लेकिन ज़रूरी नहीं है कि अभी अगली घड़ी फैसला हो जाए, शायद 1 दिन लग जाए, शायद 1.5-2 दिन और लग जाए, और हमने बहुत सारे लोगों से बात की, उन्होंने भी इस बात का इशारा दिया है। तो आप क्या समझते हैं कि हुकूमत के पास अभी इस वक्त ऑप्शन क्या रह गया है, कोई ऑप्शन उनके पास है या नहीं है? देखिए, एक बात मैं पहले से कहूंगा कि ये पूरा सिस्टम जैसे दिन बढ़ते जाता है, ये सिस्टम की लेजिटिमेसी खत्म हो रही है, बल्कि मेरे ख्याल में अब इस सिस्टम की लेजिटिमेसी खत्म हो गई है। जरदारी साहब लंदन में बैठ के लोगों को बुला रहे हैं। अरे यार कमाल है, आपका मुल्क में क्या हालात हैं, आप एक मेजर प्लेयर हैं या आप समझते हैं आप हैं, आप लंदन लोगों को बुला रहे हैं, क्यों इधर क्यों नहीं आ सकते हैं आप फैसला करने, क्यों नहीं आ रहे हैं मिसाल के तौर पे? तो ये किस किस्म का सिस्टम है कि सब लोग बाहर ही बैठ के ये लीडर्स करते हैं, इधर कोई नहीं आता है? तो क्या ये सिस्टम आप अपने जान से डिफेंड करना चाहते हैं? मुझे ये एक सवाल अभी उठ रहा है। दूसरा सवाल ये है कि देखिए, मॉरल एक बहुत चीज होता है। अगर भी ये इलेक्ट्रली जीते हैं इलेक्शन, 1.5-2 साल के बाद एक सवाल उठता है, कोई ऐसा वाकया होता है जैसे टोनी ब्लेयर का हुआ था अबाउट द इराक वॉर, जो उसको पता था जो झूठ था, फिर भी उसने कमिट किया था फोर्सेस को, तो लोग कहते हैं तुम्हारी मॉरल अथॉरिटी खत्म हो गई है। और आप देखें, जिस दिन लोगों को पता चला कि ये इराक वॉर ब्रिटेन ने झूठ से गए हैं, माने दे एंटर द वॉर बेस्ड ऑन अ लाई, उसके बाद ये ब्लेयर खत्म हो गया था और आस्ते आस्ते आपको पता है ही हैड टू हैंड ओवर पावर, आखिर उसने गॉर्डन ब्राउन को देना पड़ा। मेरा ख्याल में इनका मॉरल अथॉरिटी खत्म हो गया। अब फौज जो है इट हैज टू प्ले अ मेन रोल। अभी नहीं, 10 दिन के बाद नहीं, 5 दिन के बाद नहीं, 10 लाशों के बाद, बगैर लाश, कोई भी है, एक ना एक दिन फौज ने एक मेन रोल खेलना है, इसलिए कि ना हमारी डेमोक्रेसी, ना हमारी इकोनॉमी, ना हमारा पॉलिटिक्स इस किस्म की टेंशन को लगातार बर्दाश्त कर सकता है। तो फौज हैज टू बी न्यूट्रल और एक अंपायर के रोल पे। और मेरे ख्याल में इससे क्या बेहतर एक 5 पॉइंट प्लान जो है कि भाई बात इलेक्शन कमीशन, इलेक्टोरल लॉज, इंक्वायरी इनटू धांधली, रजिस्ट्रेशन ऑफ केसेस अगेंस्ट पीपल, वो जो इसका हुआ, उसके बाद एक केयरटेकर, न्यूट्रल केयरटेकर गवर्नमेंट, उसके बाद इलेक्शन। इस प्रोग्राम में क्या खराबी है आप मुझे बताएं? इस पे क्यों सब लोग अग्री नहीं हो सकते? और लिहाजा जाहिर है कि इस प्रोग्राम पे तो फिर नवाज शरीफ साहब और जो भी हैं दे शुड उनका फिर रोल नहीं होता है इसमें, एक्सेप्ट एज वन ऑफ द मेनी पार्टीज हु आर इन्वॉल्व्ड। जी जफर इलाही साहब, मसला ये नहीं है, मसला ये है कि पैसे कहाँ से आएंगे, हमारी इकोनॉमी को स्टेबिलिटी कैसे मिलेगी जब वहाँ पर एक मैंडेट की गवर्नमेंट नहीं होगी? आप नहीं समझते कि इस वक्त हम लोग ऑलरेडी बहुत ज़्यादा हम लॉसेस में जा रहे हैं और इंटरनेशनल जो कम्युनिटी है उसका जो पाकिस्तान पे कभी कॉन्फिडेंस वैसा नहीं बैठ पाया जैसा पहले होता था, शायद उसके लिए हमें और टाइम दरकार है। तो इसमें हमारे पास ये सब इस्लाहात लाने के लिए, सब ये चीज़ें करने के लिए जो एजेंडा ये दोनों जमातें दे रही हैं, हमारे पास कहाँ से ये एक इकोनॉमिक स्टेबिलिटी तो होनी चाहिए ना, उसके लिए वो कहाँ से आएगी? मैं लिख के देता हूँ आपको कि अगर आप सब ऐसे प्लान पे एग्री कर लें, अमेरिका, सऊदी अरेबिया और द वेस्टर्न कंट्रीज आपको जो 300, 200, 400, 500 जो भी मिलियन चाहिए वो दे देंगे। अच्छा, उनको स्टेबिलिटी चाहिए उधर। वो ये एक ऐसा मुल्क है जिधर स्टेबिलिटी, अगर केओस भी है वो उनको मैनेज करना चाहते हैं। आप समझ गए ना, दे वांट टू मैनेज द केओस। तो मेरा अपना ख्याल ये है, ये बड़ी बात नहीं है। खुद आप एक दफे यू कम टू एन एग्रीमेंट, मैं कहता हूँ टैक्स लगाए, लोगों पे लगाए, वो खुशी से देंगे, लोग खुशी से टैक्स देंगे, इलेक्शन टैक्स लगाए। अच्छा, और क्यों नहीं, स्टेबिलिटी के लिए और इंसाफ के लिए और प्रॉपर डेमोक्रेसी के लिए। राइट। अच्छा, बहुत बहुत शुक्रिया जफर इलाही साहब हमसे बात करने का और अपना एक्सपर्ट ओपिनियन देने का। शाह साहब, वज़ीर आज़म जे हवाले सां जेको उन्हनि जी ज़िद आहे ॿिन्ही धुरियुनि जी, त वज़ीर आज़म इस्तीफ़ा ॾे, उनखां पोइ जेके असां का ॻाल्हियूं थी सघनि थियूं, पर
पंजाब जे वॾे वज़ीर जे हवाले सां कुझु सूरत हाल ते तव्हां चई सघो था वाज़ी आहे त उन्हनि जो जेको इस्तीफ़ा आहे उहो कंफर्म आहे? मुंहिंजो जेको ज़ाती जेको ख़्यालु आहे, अंदाज़ो आहे, या जेके इंफॉर्मेशन्स असांखे मिलनि थियूं, इंफॉर्मेशन्स बि जेके अचनि थियूं उन में मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं थियूं अचनि, पर हिकिड़ी ॻाल्हि आहे त अगरि क़ुर्बानी ॾियणी पई ऐं फ़ैसिलो थियणो आहे त ॾिसो क़ुर्बानी त उहा थींदी, ऐं थी सघे थो त उन में को उन्हनि खे जेको आहे वरी को कमीशन वमीशन जो उन्हनि ऑफर कयो हुयो त इंक्वायरी करे उन में ॾिसनि त रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स कनि, त रिस्पॉन्सिबिलिटी जेका आहे उहा चीफ मिनिस्टर जी आहे, वॾे वज़ीर जी आहे, शहबाज शरीफ़ जी आहे। पर मां नथो सम्झां, हाणे मामला थोरा ही मथे खणी विया आहिनि। ही जेको हुयो ॾाढो पेटी हुयो मामिलो, ही हाणे पेटी न रहियो आहे, ही हाणे मामिलो हलियो आहे मथे। मथे सां मुराद इहा आहे त मतिलबु अॼु जूं जेके डिमांड्स आहिनि उहे त हाणे सिर्फ़ु -1 ते बि न आहिनि, हाणे त टोटल सिस्टम ते वाइंड अप कयो अथसि। त तव्हां सम्झो था त सभई धुरियूं जेको एक्टिव रोल अदा करे रहियूं आहिनि, सभिनी लाइ जेको रिज़ल्ट ईंदो या जेको निचोड़ ईंदो उन सॼे मामले जो 2 ॾींहंनि खां पोइ अचे, 48 कलाकनि खां पोइ अचे, 1 ॾींहं में अचे, क़ाबिल क़बूल हूंदो? कंहिंखे क़ाबिल क़बूल हूंदो? जेके बि धुरियूं एक्टिव आहिनि या जेके धुरियूं एहतजाज कनि थियूं, माना कुझु पॉज़िटिव कुझु नेगेटिव, कुझु हा कुझु न ते मामला तय थींदा, कुझु ख़ुशि थींदा, कुझु ॾुखारा थींदा? जंहिं सूरत हाल जी तरफ़ तव्हांजो इशारो आहे उन जे लाइ अंग्रेज़ी में जेको आहे हिकिड़ो जेको चवंदा आहिनि त बेगर्स कैंट बी चूज़र्स, त मतिलबु जॾहिं तव्हां वटि उहा पोज़ीशन न हूंदी त पोइ तव्हां छा मतिलबु चूज़ करण जो ऑप्शन तव्हां वटि न आहे न, पोइ त तव्हां मतिलबु हिकिड़ी ॿी पोज़ीशन में हो त बसि हाणे इहो तव्हांखे मञिणो आहे, हीउ फ़ैसिलो तव्हां मञिणो आहे, त उहो ॾिसणो पवंदो, वक़्तु ॿुधाईंदो त छा थो थिए। नाज़रीन, जीअं जीअं असां वटि ताज़ा तरीन अपडेट्स ईंदा रहंदा, असां पंहिंजी नशियात ज़रिए, पंहिंजे न्यूज़ बुलेटिन ज़रिए तव्हांखे आगाह कंदा रहंदासीं। पर वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। शाह साहब, ॿई धुरियूं जेके आहिनि से ॻाल्हियुनि जी मेज़ ते अची वियूं आहिनि, जेके मुज़ाकरात जूं ॻाल्हियूं कयूं पियूं वयूं, हिकु धुर तरफ़ां हट दर्मी ॾेखारी पई वई। हाणे इहो पॉज़िटिव हिकिड़ो ॾिठो पियो वञे त हिन वक़्तु जेको रवैयो ॿिन्हिनि तरफ़ां आहे त ॻाल्हियुनि जी मेज़ ते अची वियूं आहिनि, पर छा इहे ॻाल्हियूं कामयाबु थींदियूं या न थींदियूं, या इन जो को ॿियो ई नतीजो निकिरंदो? असां जेके हिन वक़्त जी जेका सूरत हाल ॾिठी आहे उन में धुरियूं वयूं आहिनि। शाह साहब, इन ते पोइ ॻाल्हायूं था। हैदर अब्बास रिज़वी साहब हिन वक़्तु असां सां लाइन ते आहिनि, तव्हां उन्हनि खां। जी अस्सलाम वालेकुम हैदर अब्बास रिज़वी साहब। वालेकुम अस्सलाम। हैदर भाई, हम लोग सिचुएशन सेंटर में एक्सक्लूसिव ट्रांसमिशन में हैं। हम सारे दिन का जायज़ा हमने लिया, हमने मुख्तलिफ लोगों से बात की, हमने आपको भी देखा, आप मुज़ाकराती जो अमल है उसमें बड़े सरगर्म हैं और आपकी बड़ी कोशिशें हैं। आज जो मुज़ाकरात हुए उसके हवाले से थोड़ा सा हमारे नाज़रीन को बताएंगे कुछ? जी बहुत बहुत शुक्रिया। मुज़ाकराती अमल आज अल्हम्दुलिल्लाह इतने दिनों के बाद जो कोशिशें की MQM ने, कार्यकारी जनाब अल्ताफ हुसैन ने, ऑपोजिशन की दीगर जमातों ने, उसके बाद आज आगे बढ़ा खातिर खा, और हुआ उसमें ये कि आज पहली बार ऐसा हुआ कि वो तमाम जमातें जो कि एहतजाज कर रही थी हुकूमत के साथ मुज़ाकरात के लिए आमादा हुई, और पैट के साथ जहां पर मुझे जिम्मेदारी दी गई थी कि मैं फैसिलिटेट करूं, मसालेहतकार बनूं, वहां 2 राउंड हुए। अच्छा। पहले राउंड में कि जो रस्मी आपको पता है कि सलाम दुआ खैर खैरियत और ये मामला हुआ, और दूसरे राउंड में जब बातचीत हुई तो जाहिर है कि फिर उसमें वो तमाम तल्ख बातें हुई कि जिनकी बुनियाद पर ये सारा सियासी अमल और ये जमहूरी अमल जारी है, जिसकी वजह से लोग सड़कों पर हैं। और जाहिर है कि दोनों ही फरीकैन ने एक दूसरे के मौक़िफ़ को न सिर्फ सुना बल्कि एक दूसरे से बात भी की, खुल के बात की जी, क्योंकि मौक़िफ़ में बहुत ज्यादा लचक नजर नहीं आई दोनों के, मगर उन्होंने बातचीत जारी रखने पर आमादगी का इज़हार किया। और PTI के साथ तो इस वक्त भी हुकूमत के मुज़ाकरात इस वक्त भी हो रहे हैं। अच्छा। और पैट के साथ हम अभी अपने अपने घरों को आ गए हैं और हो सकता है कि कल फिर जाना पड़े। अच्छा। सूरत बहुत खुश आइंद है कि बातचीत होना शुरू हुई है और आगे रखने का इरादा भी है। ये एक बहुत बड़ा ब्रेक थ्रू है, डेडलॉक टूटा है, बर्फ पिघली है दोनों जानिब से, और ये बहुत अच्छी बात है। अच्छा,
अच्छा हैदराबाद साहब, जैसा कि हमने आपको अब जो डेवलपमेंट्स हुई हैं उसमें हमने देखा है, सूरत हाल को हमने जायज़ा भी लिया है। हमारी बात हुई थी पाकिस्तान अवामी तहरीक के जो रहनुमा हैं काजी फैज़ साहब, हमने उनसे ये पूछा था ये जो मुज़ाकराती कमेटी आपके पास आ रही है वो आपकी बातें सुनती है, तो वो क्या उनका रद्द-ए-अमल होता है या क्या उनका तासुरात होते हैं कि वो आपकी बात से मुत्तफ़िक होते हैं या मानते हैं जो आपके साथ ज़्यादतियाँ हुई हैं या आपकी जो डिमांड्स हैं? उस पर उन्होंने कहा कि जी ये कमेटियाँ जो आ रही हैं इनके पास कोई मैंडेट नहीं है और ये कोई फैसला नहीं कर सकते, तो इसके बारे में आप क्या कहेंगे? अगर उन्होंने ये बात मेरे और एजाजुल हक साहब के हवाले से की है जी कि हम कोई फैसला नहीं कर सकते, तो ये बात उन्होंने बिल्कुल ठीक कही है। अच्छा, क्योंकि ना हम फैसला करने वाले हैं जी हम इन दोनों फरीकैन के दरमियान में एक पुल है सही, और पुल एक दूसरे को करीब लाते हैं, फैसला नहीं करते। सही, हमारा अलमिया ये था कि ये दोनों एक दूसरे से अलहदा अपनी अपनी जो है वो तहरीकों में लगे हुए थे, अपनी अपनी धरनों में थे, अपनी अपनी बात कर रहे थे जी और कोई एक दूसरे के साथ बैठकर बात करने को तैयार नहीं था। सही, इस मौके पर अल्ताफ भाई ने इनिशिएटिव लिया, मेरी जिम्मेदारी लगाई, एक हफ्ते में इस्लामाबाद बैठा, जमीन हमवार की, दोनों तरफ गया, बातचीत पर आमादा किया कि भाई आप एक मुतालबा करने वाले हैं, एक मुतालबा सुनने वाले हैं, जी तो क्या अच्छा हो पाकिस्तान के लिए, पाकिस्तान के अवाम के लिए कि आप दोनों बैठ जाएं। और अल्लाह ने बड़ी कामयाबी दी है उसमें, और बिल्कुल ठीक कहा कारी फैज साहब ने जी कि मैं और एजाजुल हक फैसला करने वाले लोग नहीं हैं। फैसला या तो तारुल कादरी साहब को करना है या वज़ीर आज़म पाकिस्तान को करना है सही, या फेडरल कैबिनेट में करना है। मैं तो जी छोटा सा मुंशी हूँ, क्लर्क हूँ, पानी लाने वाला हूँ, चाय ले आऊंगा, मैं मेज साफ कर दूंगा, कुर्सी साफ कर दूंगा, मेरा काम ये है भाई, और मैं इस काम में बहुत खुश हूँ। अरे नहीं, आप जो है वो काफ़ी अहम आपका किरदार है, आपको पूरा एमकेएम की तरफ से आपको नॉमिनेट भी किया गया है और बहुत आप पे एतमाद भी है इनका लीडर्स का। एक बात मैं ये जानना चाहूँगा कि इस वक्त जो हुकूमत है, आज नेशनल असम्बली का इजलास भी हुआ, उसमें जितनी जमातें हैं उन्होंने सब ने एतमाद का इजहार किया वज़ीर आज़म पर, और उनकी कोशिशें यही हैं कि कैसे भी करके इस मामले सारी सूरत हाल से जल्द अज जल्द इसका खात्मा हो और कोई एक अच्छा हल निकल आए। तो आप क्या समझते हैं कि कितना टाइम और लग सकता है? आपकी बातें हुई हैं, कल के दिन पे आपने अभी खुद कहा, तो हम कितना और लंबा इसको देखते हैं, ये आगे जाएगी बात? मेरे भाई देखिए, आपने ये तो मेरे मुंह से सुन ही लिया कि फैसला करने वाले हम नहीं हैं जी। अब ये दोनों तरफ जो लोग मुज़ाकरात कर रहे हैं ये उनकी सियासी दानिशमंदी पर मुनहसर है कि वो इस मामले को कितनी जल्दी समझते हैं या कितनी देर लगाते हैं। ये डिपेंड करेगा कि दोनों एक दूसरे के मौक़िफ़ को कितना अकोमोडेट करने के लिए तैयार हैं इस पर। तो ये दोनों तरफ के लोग आपको ज्यादा बेहतर बता सकेंगे। मैंने बताया ना भाई, मैं तो चाय ला दूंगा, सिगरेट ला दूंगा अपने भाइयों को, मैं पानी पिला दूंगा, 12वां खिला दूंगा भाई मैं। अच्छा, चले, बहुत शुक्रिया आपका हैदराबाद रिजवी साहब, हमसे बात करने का और आगे करने का जो सारी सूरत हाल है, बहुत शुक्रिया। शाह साहब, हैदर साहब जी ॻाल्हि कई त उन्हनि हिकिड़ो पुल जो किरदारु अदा कयो आहे, हिकिड़ो ब्रिज जो किरदारु अदा कयो आहे, रस्तो ठाहे ॾिनो आहे, हाणे इहो धुरियुनि जे मथां आहे त उहो कहिड़ो थियूं फ़ैसिलो कनि। बिल्कुल उहा त ॻाल्हि ॾिसो वाज़े आहे, पर पहिरीं त रस्तो बि क्लियर न पियो थियो। पहिरियों त रस्तो क्लियर न हुयो ऐं हैदराबाद साहब काफ़ी जेको आहे इन ॻाल्हि खे, असां जेको ॻाल्हि कई त काज़ी फैज़ साहब जे हवाले सां शायदि उहो थोरो जेको आहे उन ते उनखे उहो न वरितो ऐं हुननि इहो चयो त असां त सिर्फ़ु इहो जेको आहे मानी पाणी हुन हवाले सां ख़िदमत जे, बिल्कुलु उन्हनि जो किरदारु रहियो बि अहिड़ो ई आहे। ऐं उन्हनि इहो चयो बि हुयो त उन्हनि खे पाणी प्रोवाइड कयो वञे या उन्हनि जो मानी जो जेको कंटेनर आहे उहो अंदरि आंदो वञे। बिल्कुलु। ऐं जेको तारुल कादरी साहिबु आहे उनजो ख़ासि एतमाद आहे मुतहिदा क़ौमी मूवमेंट जी जेका क़यादत आहे या जेके अॻवान आहिनि, जीअं हैदराबाद साहब पाण ॿुधायो, त उन हवाले सां जेको आहे हुननि जी हिकिड़ी आहे, हिननि जी बि कोशिशि इहा ई आहे। ऐं जेका हिन वक़्तु मीडिएटर्स जो जेको रोल आहे, जीअं गवर्नर सिंध जो किरदारु हुयो जॾहिं तारुल कादरी साहब जॾहिं वापसि आयो कैनेडा मां, ऐं जेको इहो मॉडल टाउन वारो सॼो वाक़ियो थियो, त उन में बि जेको सालसी वारो किरदारु जेको हुयो उहो गवर्नर सिंध जो काफ़ी हुयो। त हींअर बि जेको आहे इन घटि में घटि इहा जेका साइड आहे उहा एमकेएम जेको आहे काफ़ी कोशिशूं पंहिंजे हिसाब सां वठी रही आहे त को जेको आहे मसइले जो हल निकिरी अचे
ऐं ॻाल्हियुनि ॿोलियुनि में बि शरीक आहे। इन सां गॾोगॾु मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां, थोरी देरि पहिरियों असां हिकिड़ी ॻाल्हि कईसीं, उन में इहा ॻाल्हि तमामु घणी इम्पोर्टेंट हूंदी त सुभाणे जेको आहे हिकिड़ो इहो बि ॾिसणो पवंदो त हिन वक़्तु हफ़्ते में तक़रीबन 3 मुलाक़ातूं जेके आहिनि फ़ौजी क़यादत सां थियूं आहिनि। मियां नवाज़ शरीफ़ साहिब जी जेका कल्ह राति थी ऐं शहबाज़ शरीफ़ साहिब जी जेका आहे उहा जेके आहिनि 2-3 मुलाक़ातूं थियूं आहिनि, अॼु बि थियूं आहिनि। सुभाणे ॾिसणो पवंदो त DG ISPR जो को अहिड़ो बयानु त नथो अचे, ऐं अगरि बयानु अचे थो त उहो छा इहो ई बयानु हूंदो या उन में हिकिड़े लफ़्ज़ जो इज़ाफ़ो हूंदो कि वक़्तु जो है वो हाथ से निकलता जा रहा है और फैसला करना होगा। अगरि बयानु अचे थो त इहो हिकिड़ो ॿियो अॼु ताईं जो सॉफ्ट रिमाइंडर हो, ऐं सुभाणे अगरि इहो अचे थो त इन जो मतिलबु त सूरत हाल हाणे जेका वञे पई पेशरफ़ थिए पई उहा थिए पई हुकूमत जे मथां वॾो प्रेशर माना नतीजे ते पहुचंदो। उहो वॾो इंपॉर्टेंट हूंदो। सुभाणे ॾिसणो पवंदो असांखे त अगरि ओॾा वरी को बयानु अचे थो उहो काफ़ी हुनखे असांखे बारीक बीनी सां ॾिसणो पवंदो। अच्छा शाह साहब, हिन सॼी सूरत हाल में इन शइ खे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे त सियासी मुखालिफ़त हूंदे बि या नज़रिया मुख़्तलिफ़ हूंदे बि जेके सभई सियासी धुरियूं आहिनि उहे ॾाढो पॉज़िटिव रोल अदा करे रहियूं आहिनि। जमात इस्लामी हुजे, पीपल्स पार्टी हुजे, MQM हुजे, इहा शइ वाक़ई तव्हां सम्झो था त हिकिड़ो जमहूरियत खे बचाइण जे लाइ जेके कोशिशूं आख़िरी वक़्त ताईं हिन वक़्त ताईं पूरी उमेद आहिनि पार्टियुनि पारां जेको आहे रोल अदा कयो पियो वञे। जीअं हैदर साहब ॾाढी ॻाल्हि कई त उहो पाणी पीआरण वारा ऐं कुर्सियूं साफ़ करण वारा आहिनि, त तव्हां सम्झो था त इहो इलाही वॾी ॻाल्हि आहे। हिन वक़्तु जेके पार्टियूं गॾु थी वियूं आहिनि इन नुक़्ते ते त कंहिं बि तरीक़े सां जमहूरी हुकूमत खे बचाए वञे। तोड़े जो उन्हनि खे बि नतीजनि ते एतिराज़ आहिनि, जेको इलेक्शन जो तरीक़ेकार हुयो वोटनि जो उन ते बि उन्हनि खे एतिराज़ आहिनि, पर कंहिं न तरह नथियूं चाहिनि त जमहूरियत जी जेका आहे सा पटड़ी तां लहे। तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त जेका सूरत हाल आहे ज़ाहिर पार्टियूं त चाहींदियूं त जेको हाणोको जेको आहे जेको स्ट्रक्चर आहे पार्लियामेंट्री या पंहिंजो गवर्नमेंट्स जो सिंध सूबे में अगरि ॾिठो वञे त कोalition वारी ॻाल्हि आहे MQM ऐं पीपल्स पार्टी। पंजाब में अगरि ॾिठो वञे त नवाज़ लीग जेका आहे उहा अकेले सिर आहे। ख़ैबर पख्तूनख्वा में इमरान ख़ान साहिबु आहे ऐं बलूचिस्तान में बि हिकिड़ी मखलूत आहे। त चवण जो मक़सदु हर पार्टी जो पंहिंजो इंट्रस्ट त हूंदो न। पीपल्स पार्टी कॾहिं न चाहींदी सिंध मां असां डिस्टर्ब थियूं, असांजी जेका सिंध जो मैंडेट आहे उहो डिस्टर्ब थिए, असां जूं असेंबली जेके आहिनि उहे तहलील करणियूं पवनि या रिज़ाइन करिणो पए। ज़ाहिर हुननि वोट वरितो आहे, गुज़िरियल 5 साल हुननि हुकूमत कई, हाणे बि हू चाहींदा त असांखे जेको आहे अॻिते जेको रिमेनिंग टेन्योर आहे उहो असां सॉफ्टली ऐं स्मूथली असां करे वठूं। इन करे हुननि मुतहदा सां बि पंहिंजा जेके हुया मामला उहे बि सॼा जेके आहिनि तइ कया। पार्टियुनि जो त इहो ई हूंदो आहे। हाणे अॼु हिकिड़ो जेका इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे उहा इहा आहे त जंहिंजो तस्करो मां थोरी देरि पहिरियों कयो त इमरान ख़ान साहिबु जेको आहे पंहिंजी अॼु स्पीच में चयो आहे त ख़ैबर पख्तूनख्वा मां असां रिज़ाइन छो नथा कयूं, इन जे पोयां हिकिड़ो वॾो सबबु आहे, इन जे पोयां हुनजी हिकिड़ी हिकमत अमली आहे। ऐं उहो चए थो त मां कप्तान आहियां ऐं मां पंहिंजो आख़िरी पंहिंजा पता जेके आहिनि उहे रखिया आहिनि हथ में ऐं मां सभु पता शो न कया आहिनि, ऐं वक़्तु ईंदो त मां उहा पंहिंजी चाल हलंदमि ऐं सभिनी खे ख़बर पइजी वेंदी त इहो आख़िर में मां जेको आहे ख़ैबर पख्तूनख्वा जो जेको पतो आहे उहो मां पंहिंजे हथ में छो रखियो। त इहो हिकिड़ो नयो वरी हुनजी तरफ़ां हिकिड़ो बयानु आयो आहे ऐं हिकमत अमली जो हिकिड़ो हुनजो हुन पाण हिनखे ॿुधायो आहे पब्लिक खे ऐं जेको हुन तक़रीर कई आहे। त हाणे इहो बि ॾिसणो पवंदो त मतिलबु असां त हिन वक़्तु इहो पिया सम्झूं, तनक़ीद बि कयूं पिया ख़ान साहिब ते त भई सभिनि खां पहिरियों त तव्हांजो मैंडेट वारो जेको सुबुह आहे उतां तव्हां रिज़ाइन कयो, पर अॼु हुन इन ॻाल्हि जी वज़ाहत कई आहे ऐं हुन चयो आहे त इन पोयां वॾी हिकिड़ी हिकमत अमली आहे ऐं मां कप्तान आहियां ऐं मां 10 साल कप्तान 16 साल अलाए 10 साल रहियो आहियां ऐं मां जेको आहे उहो जेको हुनजो जेको क्रिकेटिंग टर्म्स में जेको हू ॻाल्हि करे पियो त फास्ट बॉल ईंदी, क्लीन बोल्ड थींदा, उहो बहरहाल ॾिसणो पवंदो हुनखे बि। शाह साहब तव्हां सम्झो था त 4 तकनि ताईं इहो मामिलो शुरू थियो हो, उनखां पोइ वज़ीर आज़म साहब 20 तकनि जी ॻाल्हि कई त तव्हां 4 तक चओ था, पर घणो देरि थी वई उन बयान खे बि त असां 20 तकनि ते जेको आहे सो तव्हांखे मौक़ो ॾेई सघूं था, पर घणी देरि थी वई। तव्हां सम्झो था त हाणे क़ौमी हुकूमत जी जेका ॻाल्हि कई पई वञे उनजी लॉजिक छा हूंदी, छा इहो कामयाबु थी सघंदो, छा उनखां पोइ उहे मुतालबा इन्हनि जा जेके आहिनि से उन तरह सां मंज़ूर थी सघनि था, या सॼो जेको सिस्टम जंहिं तरीक़े सां निज़ाम जी तब्दीली जी ॻाल्हि कनि था, शफ़ाफ़ियत जी ॻाल्हि कनि था, उहा अची सघंदी न सॼे सिस्टम जे ज़रिए। ॾिसो छो त मुंहिंजा मसइला हुन में बि थी सघंदा। न बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे त को बि सिस्टम 100% जेको आहे उहो अहिड़ो न हूंदो जेको तव्हांजी मर्ज़ी मुताबिक़ हूंदो। अगरि अहिड़ो को सिस्टम हुजे ऐं दुनिया जे कंहिं मुल्क में बि हुजे त उहो दुनिया जो मतिलबु
हिकिड़ो चवंदा न अनमोल ॻाल्हि थी वेंदी त हिकिड़ो मतिलबु फ्लॉलेस हिकिड़ो जेको आहे एब्सोल्यूट जेको आहे 100% क्लियर फ्री क़िस्म जो हिकिड़ो उहो मुमकिन न आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा सवेरे असांजी ॻाल्हि थी ज़फ़र इलाही साहिब सां त मूं उन्हनि खां हिकिड़ो सुवालु पुछियो त ठीकु आहे मञो से हलो सिस्टम निज़ाम तब्दील थी वियो सभु कुझु अची वियो केयरटेकर गवर्नमेंट अची वई हुन केयरटेकर गवर्नमेंट खे बि इहे सभु इस्लाहात आणण जे लाइ निज़ाम खे बहितर करण जे लाइ हिकिड़ो इफेक्टिव बणाइण जे लाइ पैसनि जी त ज़रूरत आहे उहो पैसा कान हूंदा या असांजो जेको फाइनेंशियल कंडीशन आहे इकोनॉमिक कंडीशन आहे असांजे मुल्क जी उहा हिन महिल एॾी स्टेबल न आहे। हिन सूरत हाल में त अञा मूंखे लॻे थो असां वधीक पोइते थी विया आहियूं। बिल्कुलु इहो नुक़सानु थियो आहे इहो का घटि मज़ाक वारी ॻाल्हि न आहे त तव्हां गुज़िरियल 10 ॾींहंनि खां वठी हिकिड़ो तव्हांजे मुल्क में हिकिड़ी बुरान वारी कैफ़ियत आहे। असां कल्ह डायरेक्टर जेको स्टॉक एक्सचेंज जो हुन सां ॻाल्हायो अॼु जेको आहे मोइन हैदर साहिब बि हिन ॻाल्हि जी तस्दीक कई ऐं ॿियनि सां बि असांजी जेको आहे ऑफ द रिकॉर्ड बि ॻाल्हियूं हलनि थियूं त उहो था चवनि त हिन वक़्तु जेको असांजे मुल्क जे अंदरि बुरान आहे ट्रेड असांजो सफ़र कयो आहे उनजे अलावा असांजे जेके बिज़नेस हब्स आहिनि उहे सफ़र था कनि ट्रांसपोर्टेशन बंदि आहे मरी जो जेको इलाइक़ो आहे उहो टोटल ब्लॉक लॻो पियो आहे मरी जा जेके ताजर आहिनि चेंबर ऑफ कॉमर्स आहे उहो परेशान आहे उहो वाया एबटाबाद पंहिंजो सॼो जेको लॉजिस्टिक जेका अचे थी ओॾां थी अचे त उन्हनि खे ट्रांसपोर्टेशन चार्जिस वधीक था पवनि उनजे अलावा ओवरऑल मतिलबु जेके बि तव्हां ॾिसो शिपिंग जेका असांजी आहे उन में कंटेनर सॼा हुते पिया आहिनि प्रॉब्लम आहे। पर ज़फ़र लाली साहिब चयो त आप बेफ़िक्र हो जाए जब ये निज़ाम आएगा तो बाहर के जो आपके जो भी इमदाद देने वाले हैं वो आपके मुल्क में ऐसे पैसे ले आएंगे कि चलो जी कुछ साफ़ शफ़ाफ़ निज़ाम आ गया। ऐं हुननि हिकिड़ी ॿी ॻाल्हि कई जेको इमरान ख़ान साहिब जो बि देरीना मुतालबो आहे ऐं ॻाल्हि आहे ऐं इन ते कंहिं वक़्त में थोरो जेको आहे MQM बि गुज़िरियल हुकूमत जॾहिं हुई त उन्हनि बि आवाज़ु उथारियो त टैक्स जेको निज़ाम आहे न उहो बहितर थियणु घुरिजे। टैक्स नेट जे अंदरि जेको आहे उहे माण्हू अचनि जेके जंहिंजी कमाई हिकिड़ी जेका आहे एतिरी आहे जेके टैक्स जेके आहिनि उहे नथा ॾियनि ऐं टैक्स चोरी थी थिए पई इन सां बि हिकिड़ो बकौल जेको आहे ज़फ़र अली साहब जे जब लोग टैक्स देना शुरू करेंगे टैक्स का निज़ाम सही दुरुस्त होगा जो कि वो जो होगी कंसेंसस वाली गवर्नमेंट तो बेहतरी आ जाएगी। पर मां नथो सम्झां इहो मुशर्रफ साहब बि हिकिड़ो आयो 6-7 पॉइंट जो एजेंडा जॾहिं 2002 जी अञा इलेक्शन्स कोन थिया हुया त उन खां पहिरियों उन बि इहो आंदो हुयो पर उन में कुझु बहितरी आई हुई पर कुझु जेको आहे उन में ॾिसो डेवलपमेंट त थी पई पर उन में रोज़गार जा मौक़े जेके आहिनि उहे माण्हुनि खे कोन पिया मिलनि त माण्हू जेके आहिनि उहे बेरोज़गारी तमामु वधी वई पोइ बाद में खणी उहो थोरो घणो उन्हनि कोशिशि कई हुई ऐं उन में कुझु बहितरी आई हूंदी पर इहो आहे त हिन वक़्तु जेको रोड मैप आहे वो केतिरो हूंदो मुद्दो जेको आहे कादरी साहब मुशाहिदुल्लाह खान साहब लाइन ते आहिनि। जी अस्सलाम वालेकुम मुशाहिदुल्लाह खान साहब। जी वालेकुम सलाम जी। जी सिचुएशन सेंटर में आपको हम खुशामदीद कहते हैं। थैंक यू जी। मुशाहिदुल्लाह साहब हमारी आपसे पहले भी बात हुई थी कल गालिबन और आज भी हमारी बहुत सारे लोगों से बात हुई हम जायज़ा ले रहे हैं हम इस पे तबसरे भी कर रहे हैं और सारी सूरत हाल जो है हम टीवी स्क्रीन्स पे भी देख रहे हैं आप लाइव देख रहे हैं वहाँ से क्या समझते हैं कि अभी ये जो मुज़ाकराती अमल शुरू हुआ है हुकूमत की तरफ से एक तो चले एक सीरियसनेस नज़र आई है पिछले 3-4 घंटे में कि एक सीरियस लेवल पे जो है मुज़ाकरात शुरू हो गए हैं लेकिन ये जिनसे मुज़ाकरात आप लोग कर रहे हैं वो ज़्यादा पुरुमीद नहीं है वो कह रहे हैं इनके पास मैंडेट नहीं है और मैंडेट नहीं है तो फिर ये मुज़ाकरात जो हैं वो मायने खेज हो सकते हैं जैसा कि आर्मी चीफ साहब ने भी कहा है गवर्नमेंट को कहा है रिक्वेस्ट की है कि जी आप देख लें मामला बहुत ख़राब हो रहे हैं। जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। देखें बात यह है कि ये जब भी इस तरह की जो सिचुएशन होती है आपके तो प्रोग्राम का नाम ही सिचुएशन है जी जी आप इस बात को ज्यादा बेहतर समझते होंगे जी तो उसमें मुज़ाकरात के शुरू में मतलब काफी बाल की खाल और मीन मेख निकाली जाती है जी लेकिन जो मतलब कि खुशगवार बात यह है कि बहरहाल जो लोग कल तक बिल्कुल राजी नहीं थे बात करने पे उनको हुकूमत ने मुख्तलिफ ज़रा इस्तेमाल करके उसमें अपोजिशन की लोगों की मदद भी शामिल है उन्हें इस बात पे दोनों पार्टियों को राजी कर लिया है कि वो बातचीत करें और वो बातचीत शुरू हो चुकी है जी। अब उसके अंदर तहफ़्फ़ुज़ात और उस पर शकूक व शुबहात उसका इज़हार लोग करते हैं लेकिन बात यह है कि जो लोग मिल रहे हैं वो हुकूमत ही के लोग हैं और वो बाख्तियार जाहिर है होते ही हैं। गवर्नर पंजाब अगर बाख्तियार नहीं है सही या फेडरल मिनिस्टर ये सारे इन्हें प्राइम मिनिस्टर साहब ही तय करके भेजते हैं खुद से तो कोई नहीं जाता जी हाँ जी तो बगैर इख्तियार के तो कोई नहीं जाता वहाँ पे। अब
अल्लाह बेहतर करेगा इंशाल्लाह कि कोई ना कोई इसका बेहतर नतीजा निकलेगा। अच्छा मुर्शदुल्लाह साहब, जब भी कोई मुज़ाकराती अमल होता है या कहीं पे अगर कोई कशीदा सूरत हाल होती है, उसमें तो सबसे पहले कोशिश किया जाता है कॉन्फिडेंस बिल्डिंग मेजर्स जो होते हैं CBMs, उस टाइप की चीज़ सामने लाई जाए और जो इरिटेंट्स होते हैं उनको रिमूव किया जाए। तो आज आपने ख्वाजा साद रफ़ीक साहब को भेज के कुछ थोड़ा सा उनके जो जज्बात हैं या उनके एहसासात हैं उनके साथ थोड़ा खेला नहीं, क्योंकि और बाद में वो रिप्लेस भी हो गए और एहसन इकबाल साहब ने रिप्लेस किया उनको, तो ये क्यों उनको पहले भेजा गया था जबकि मामलात की संगीनी का आपको बखूबी जो है वो इल्म भी था और आपको अंदाज़ा भी था? देखें, बात यह है कि उन्होंने ख्वाजा साद रफीक का भी नाम डाला हुआ है, शहबाज शरीफ का भी, शायद नवाज शरीफ का भी डाला हुआ है, अल्लाह जाने किस किस का डाला हुआ है जी। तो भाई बात यह है कि साद रफीक तो यहाँ पे होते हैं इस्लामाबाद में, वो वाक़या हुआ था उस दिन तो वो वहाँ पे थे भी नहीं जी। अब उनका नाम डालने का मतलब जिसका नाम डाला है तो फिर मुज़ाकरात किससे वो करेंगे। इसके बावजूद उनकी रिजर्वेशन जो है मियाँ नवाज शरीफ साहब ने फिर फौर जो है उसको एड्रेस किया, उनका नाम निकाल के ऐसे नकवाल का डाल दिया। यही होता है मुज़ाकरात में, और क्या है। अच्छा। इसमें हमने उनको नहीं किया। वो अगर इसको इसके बरक्स आप देखें तो उनसे ये भी तो कोई पूछने वाला हो ना, मतलब हो यही रहा है कि हुकूमत ही से लोग सवाल कर रहे हैं, उनको कोई समझाने वाला नहीं है कि भाई ये तुम क्या जबान इस्तेमाल कर रहे हो, तुम ये क्या बातें कर रहे हो, तुम्हारे इस सारे इक़दामात की वजह से मुल्क को कितना शदीद नुकसान पहुंच रहा है जी। लेकिन ये छोटी छोटी बातें कि जी FIR में आपको पता है कि इस तरह पता नहीं कितने लोगों के नाम ठोक देते हैं लोग वहाँ पे, ना किसी हुकूमत के आदमी का काम था। आज GIT रिपोर्ट ने क्लियर कर दिया हुकूमत को वैसे भी जी कि इसमें हुकूमत का कोई अमल दखल नहीं है। तो मतलब कि इसके बाद भी हमने उनकी बात की लाज रखी और उनको निकाल कर दूसरे ऐसे नकवाल को रख दिया। तो अच्छा मुर्शदुल्लाह साहब, इन्होंने बयान दिया था इमरान खान साहब ने और दोनों जो रहनुमा हैं पाकिस्तान अवामी तहरीक के कादरी साहब के, अगर सुप्रीम कोर्ट कोई फैसला करती है हमें उसका एहतराम होगा। तो उसके बाद जो है अगर वो ये बात भी कहते हैं और साथ में वो ये भी फिर डिमांड कर रहे हैं कि उनकी डिमांड्स में इजाफा होता जा रहा है और वो पहले तो -1 फार्मूला था, अब तो वो कह रहे हैं पूरी हुकूमत जो है वो घर जाए और दोनों का जो टोन है वो एक ही है। लेकिन एक जो है वो मिड टर्म की बातें कर रहे हैं और कादरी साहब जो है वो कह रहे हैं नहीं, मिड टर्म जो है वो मसले का हल नहीं है, उसमें तो ये आपको मजलूम जाहिर करके आप दोबारा आ सकते हो। तो उसमें आप क्या समझेंगे कि इस वक्त जो सूरत हाल होगी, अगर नवाज शरीफ साहब के हवाले से डेडलॉक पैदा होगा तो क्या नवाज लीग जो है कोई ऐसा फैसला कर सकती है जिसमें डेडलॉक को खत्म किया जाए और कोई और वजीर आजम बन जाए? देखें, ये इस बारे में ना सोचा है ना हम सोचेंगे। मियां नवाज शरीफ पार्टी के लीडर हैं, उनको 2/3 यानी कि अक्सरियत हासिल है पार्लियामेंट में। अच्छा। अगर ऐसा सोचेंगे तो इसका मतलब है कि पार्लियामेंट कोई चीज है ही नहीं, इसका वजूद को हम तस्लीम नहीं करते कि चंद लोग आए 15-20 हजार आदमी आके ये कहें कि आप रिजाइन कर दें। मतलब कि इस तरह की बात जो है वो कौन सोच सकता, कोई और होता कोई इस तरह से करता। ओके। और माजी में कभी इस तरह से कोई मिसाल ऐसी मौजूद है क्या? और फिर ये है कि इनके बयानों का तो कोई ऐसा इशू नहीं है, सुबह कुछ बयान देते हैं शाम को उसकी तरदीद कर देते हैं, हर रोज यही हो रहा है। सही। अच्छा, बहुत शुक्रिया आपका मुर्शदुल्लाह खान साहब, आपने सिचुएशन सेंटर में हमसे बात की, बहुत शुक्रिया। नाज़रीन, सिंध TV न्यूज़ जी ख़ुसूसी नशरियात ज़रिए असां तव्हांखे समूरी सूरत हाल खां आगाह कंदा रहियासीं। तजिया निगारनि जा तजिया बि मां ॿुधा त सियासतदाननि सां ॻाल्हि ॿोल बि थी। सिंध TV न्यूज़ जी ख़ुसूसी ट्रांसमिशन जो वक़्तु हिते पूरो थो थिए। वधीक अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध TV न्यूज़।